अस्सलाम वालेकुम। नाज न्यूज़ काजी अहमद सगड़ मां आहियां नूर शुएब। नाज़रीन हिन वक्त तमां की ख़बर न्यू था त काजी अहमद मां ख़बर शामिल कंदासीं ते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु खोरो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब जवाबदारनि लाखाट मोरे वटि फुर जे इरादे सां नाको लॻायो हो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे असांजो नुमाइंदो। काजी अहमद मां ख़बर शामिल कंदासीं ते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु फोरो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। काजी अहमद में पुलिस ऐं मुबैना फोरन विच में फायरिंग जी ॾे वठ थी आहे। पुलिस जो चवणु आहे त गुझे इतला ते जॾहिं पुलिस लाखाट मोरे वटि पहुती त उते मौजूद फोरन सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी। जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु फोरो मंज़ूर कलोई ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पुलिस पंहिंजे तहवील में वठी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जी दावा मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां हिकु 125 मोटरसाइकिल, हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदार जा बस साथी फायरिंग कंदा फ़रार थियण में कामयाब थी विया। फ़रार थियल दुहारियुनि जी ॻोल्हा लाइ इलाइक़े में नाकाबंदी करे सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। ॿई तरफ़ ज़ख़्मी थियल मंज़ूर कलोईअ पुलिस जी दावा खे रद्द करे छॾियो। ज़ख़्मी जवाबदार जो चवणु आहे त हू बेगुनाह आहे ऐं पुलिस मथसि नाहक ज़ुल्म कंदे खेसि कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी कयो आहे। पुलिस पारां वाक़े जी वधीक क़ानूनी कार्रवाई जारी आहे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स लाइ यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ऐं एक्स ते विज़िट कयो असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं नूर शुएब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।